तव्हांखे फ्री स्टाइल लिबरेटिव जे बारे में ॿुधाईंदुमि। फ्री स्टाइल लिबरेटिव हिकु तमामु बहितरीनु क़िस्म जी इक्विपमेंट आहे जेको तव्हांजी ब्लड शुगर लेवल खे मॉनिटर करे थो। सिंपल आहे ऐं उनजो फ़ाइदो इहो आहे त अगरि तव्हांजी ब्लड शुगर लेवल वधी थी वञे या तव्हांजी घटि थी वञे त ऑटोमेटिकली उहो सेंसर तव्हांखे जज करे तव्हांजे फ़ोन जे थ्रू, अगरि तव्हां सुता बि पिया आहियो त तव्हांजी निंड मां उथारे छॾींदो आहे। वॼणु शुरू थी वेंदो आहे फ़ोन तव्हांजो त तव्हांजी ब्लड शुगर लेवल घटिजी वई आहे या तव्हांजी ब्लड शुगर लेवल वधी वई आहे। त हीअ तमामु बहितरीनु क़िस्म जो फ्री स्टाइल लिबरेटिव आहे जेको तव्हांजी शुगर खे मॉनिटर करे थो। अॼु तव्हांखे उनजी अनबॉक्सिंग करे ॾेखारींदा ऐं उनखे कीअं इस्तेमालु कजे ऐं उनखे कीअं रिमूव कजे। थैंक यू। हाणे इहो आहे फ्री स्टाइल लिबरेटिव ऐं इहो सेंसर आहे हिन जे अंदरि। हाणे हिनखे खोलियूं था। ऐं हिकिड़ी हीअ शइ हिकिड़ी हिनजो डिस्पेंसर ऐं ॿ जेके आहिनि स्वॉब्स निकिता आहिनि जेके तव्हांखे क्लीन करे पोइ पंहिंजी ॿाह में लॻाइणा आहिनि। हाणे हिनखे खोलियूं था। हा गॾु जेको डिस्पेंसर आहे हुनखे बि खोलियूं था। हे जेका बार आहे ऐं हे जेको निशान आहे ऐं ॿिन्ही खे इनलाइन करिणो। इनलाइन करे कंहिं हार्ड सरफेस ते रखिणो ऐं ज़ोर सां हिनखे ईअं असां हार्ड सरफेस ते करे कंदासीं त हिन जे अंदरि हीअ तव्हांखे नज़र ईंदी हूंदी हे नीडल लॻल आहे। अल्कोहलिक स्वाब सां असां ॿार खे रब कंदासीं जरासीं वरासीं न सभु मरी खपी वञनि। उन खां पोइ तमामु सिंपल आहे सेंसर जेको रखी करे हे सेंसर तव्हांजो लॻी वियो। तव्हां ॾिसंदो त हे फ्री स्टाइल लिबरेटिव लॻल आहे। हिनखे रिमूव करण जो तरीक़ो वेरी ईज़ी आहे। तव्हां हिनखे जस्ट पुल आउट कंदो नंढड़ी नीडल आहे जेका लॻल हुई उहा तव्हां पुल आउट करे छॾी। सेंसर आहे जॾहिं बि तव्हां लिबरे तां माना हिनखे फ़ोन खे टच कंदो त सॼी रीडिंग हे तव्हांखे ॿुधाईंदो ऐं हिते लॉग बुक में सॼी रीडिंग्स जेके आहिनि तव्हांजो अची वेंदियूं। तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हांजी ब्लड शुगर लेवल केतिरी आहे छा आहे। उहो सॼो रिकॉर्ड कंदो वेंदो तव्हांजे ॾींहंनि जे हिसाब सां। अगरि तव्हां ॾिसो त हिते